सिंध सूबे जे ज़िलनि में सिंध बचायो सिंधु बचायो जे नारे हेठि एहतजाजी रैलियूं प्रेस क्लबनि अॻियां जलसा। रिपोर्ट मंसूर कालरो। सिंध जे केतिरनि ई पार्टियुनि जिन में GDA ऐं क़ौम परस्त तंज़ीमुनि पारां 8 जुलाई 2024 ते सरकार पारां ग्रीन पाकिस्तान नाले तंज़ीम सां कयल मुआहिदे खे रद्द करण जो ऐलान कयो वियो आहे। हिन पार्टियुनि पंहिंजे बयाननि में ॼणायो आहे त सिंधु नदीअ मां 6 स्ट्रेटेजिक कैनाल कढण जी मंज़ूरी ॾेई ॼण सिंध ऐं सिंधु दरिया जो सौदो कयो वियो आहे, जंहिं जे ख़िलाफ़ सिंध मज़ाम जो ऐलान करे थी। सिंधु नदीअ मां कंहिं बि सूरत में कैनाल कढण न ॾिना वेंदा। हिन ॾिस में सिंध सूबे पारां मंज़ूर कयल इर्सा तरमीमी ऑर्डिनेंस खे रद्द कयो वञे। सिंधी अवाम ग्रीन पाकिस्तान मंसूबे खे मुकमल तौर रद्द करे थी, जंहिं तहत सिंध जे 13 लख एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो पियो वञे ऐं सिंधु नदीअ मां 6 कैनाल कढी सिंध जे पाणी ते धाड़ो हणी सिंध जे ज़राअत खे बर्बाद करण जी साज़िश कई पई वञे। इन हवाले सां सिंध जे ज़िले हेडक्वार्टर जे प्रेस क्लबनि अॻियां मुख़्तलिफ़ पार्टियुनि जे बाहमी इत्तेहाद पारां एहतजाजी रैली कढी अहिड़े मंसूबे खे रद्द करण जो मुतालबो कयो वियो। सदन नारे में मुख्य मुतालबो हो सिंध बचायो सिंधु बचायो। हिन एहतजाज में अवामी तहरीक अयास लतीफ़ अली जो जी पार्टी तरफ़ां बि सिंध ख़िलाफ़ साज़िशुनि जे मज़हब जा बयान जारी कया विया आहिनि। उम्मीद है हिन मामले ते वफ़ाक़ी सरकार जल्दबाज़ी खां पासो कंदी। मुल्की मफ़ादनि ख़ातिर सिंध जी पार्टियुनि जो मौक़िफ़ ॿुधण लाइ राब्तो कंदी।